अस्सलाम वालेकुम। कह रही हैं बिरोई बिरोई ठेकेदार कहिड़ा कोई कीअं ठेकेदार सर करे सिर खे पाणी कीअं हणिबो आहे सिरू त ॿ ॾींहं पुसाए बि न त ओॾा आहे न साईं उहो उस्ताद हुजे उहो ठीकु आहे न इहो उस्ताद कीअं त कहिड़ी पंहिंजी पाणी कीअं पिया पुसाए सिरू हिनखे पुसाए त सही कीअं पिया हणो सिरूं हे भिते साईं कीअं पिया ई कनि कमु पाणी हाणे लाइट ही किथे पिया पाणी हणनि कीअं पाणी हणिबो आहे लाइट अचे त पोइ हणो न हीअ कीअं पिया कमु कयो तव्हां हीअ त किरी पवंदी ॿिनि टिनि ॾींहंनि में लाइट ईंदी आहे लाइट केॾी वाल आहे हां पाणी हणनि पोइ लाइट जो कमु त सवलो करा हिनखे बि सुकियूं सिरियूं हीअ ॾिस ॾिस हिन किथे आहे पाणी लॻल आहे पाणी ॾिसी हलिया हाणे पाणी ही पाणी ई हणिबो आहे तूं पंहिंजे घर जो कमु कंदे ई कंदे कीअं पुसाए रखंदो सॼो ॾींहुं हां लाइट कान्हे पर कमु त को कयो सरकारी कमु आहे हिकिड़ो ठहे कोन थी ठहे पई त हाणे पोइ हालत ॾिस केॾी आहे ही किरी पवंदी ॿिनि ॾींहंनि में हिनखे पाणी केरु हणंदो हिनखे पाणी केरु हणंदो हिनखे पाणी केरु हणंदो पोइ वरी कहिड़ा धणी हणंदा जेके बि हिते आहे न हो घणी मिठी को कयो प्लस्तर करे वेंदासीं ठेकेदार कहिड़ा तारीख़ ते आहियूं ठेकेदार कहिड़ा ठेकेदार मेमना नवाज़ साहब फोन करीस कोने नंबर में न कजा कमु बंदि करीस हिनखे कमु बंदि कर हिन जा फोटू कढीस हिन चाचा जा फोटू कढ हिन भिते आप कढ काॾे आहे मिस्त्री कमु बंदि करा उस कमु बंदि करा बंदा कम ही बि कनि पिया न इसी सुकी सुकी सुरू पिया दबियो हुनखे लाइट वही हली कंदे कम लाइट वही हली त मुझे भला बाबा पोइ सिरूं त पुसाए जंहिं लाइट सिरूं त पुसाए रखंदा न तव्हांजे साम्हूं पाणी पिया हणनि न न कमु बंदि करायो कमु बंदि करा तव्हांजे साम्हूं पाणी हणनि पिया तूं ठेकेदार खे फोन कर न ठेकेदार सां ॻाल्हायूं न कोने नंबर में वटि तुंहिंजो ठेकेदार जो नंबर छो कोन्हे को कोने ईअं थोरी आहे इन हेॾां अचु केॾां थो वञी मां कमु कोन थो कयां तूं केॾां थो वञी पोइ त बीह न ठेकेदार घुराए ॾे न मूंखे केॾां थो वञी तूं हीअ करो तव्हां ॾंड पिया लाहियो पंहिंजो कमु पिया कयो बंदि कर कमु हेॾां अच हेॾां तूं न ॻाल्हाए न ठेकेदार सां ॻाल्हाए कीअं सुकूं सुरू पिया हणो ॾियारे ठीको खयो थो त न कमु त ही पियो करे न पैसा त ही वठंदो न साईं ही तर सिरूं आहिनि हींअर लाइट वई आहे हू हणनि पिया डबनि ते पाणी हितां जे भरी हितां बि हितां रोशनी तां सही कोन्हे कह रही झंडावड़ा है बाबा घणी मिठी को खयो अथई ठीको कोने तारीख़ ते पिया कयूं तारीख़ ते कमु त सही कयो कीअं था कयो कमु त सरकारी कमु पाणी किथे आयो अथई पाणी लॻल ई कोन्हे सुकूं सुरू पए अच ॾिस हलिया तूं अच त सही न यार तूं अच ही ॾिस हिनखे किथे आहे पाणी लॻल सुरनि खे ही हिनखे पाणी लॻल आहे सुरनि खे हुन भित खे पाणी आयो अथई कीअं पिया सिरू सथियो तव्हां सरकारी कमु कीअं था कयो अथई पाणी हणनि पिया तुंहिंजे साम्हूं हाणे ही ॾिस ही छा आहे हीअ रुगो मिटी आहे छा आहे सीमेंट हिन में छा मिलायो अथव सीमेंट न आहे किथे आहे सीमेंट सीमेंट आहे यासीन ॾिस सीमेंट अथव कॾहिं ठेकेदार नंबर ॾियां फोन कयांसि कमु न कजांसि कोन थो करे साहब सां ॻाल्हायूं सॼो ई भिती ॿिनि ॾींहंनि खां पोइ किरी पवंदी कंहिं तव्हांखे चवां त हीअं थोरी कमु कबो आहे हिकिड़ो सालनि खां पोइ त पाणी कोन आयो यार सुकियूं पयूं सिरूं यार पाणी किथे आयो किथे पिया आणनि पाणी हाणे इहो ही दॿो आहे हिन सां पाणी मूंखे ॾे उते ॾे हेॾां हिन सां पाणी हणिबो सिर्फ़ु हिन सां स्कूल सरकारी कमु पिया हिन सां पाणी हणिबो आहे दॿे सां त ईअं ई लॻंदो न हे सिरूं पुसाए रखी मुंहिंजा असां घर कोन ठाराइनि जा अचे वठि हलो हिकिड़ो मिंट साहब सां ॻाल्हाए असांजे हलो साहब वाले सलाम अचे बि साहब सां ॻाल्हाए साहब ई स्कूल जो कमु पिया कनि ऐं पाणी हयो अथनि सिरूं खे हणनि कोन्हे पिया सिरूं सथींदा आहिनि असां कमु बंदि करायो आहे ठेकेदार सां ॻाल्हाए अचे ॻाल्हाए साहब सां हलो साहब उते जी हलो लतीफ़ाबाद वारो ॾिस न कमु सॼो ॿ नंबर पिया कनि हा हा साहब न इहो मस्जिद जे पोयां अच हिन सां ॻाल्हाए ठेकेदार सां अच ॻाल्हाए साहब सां ॻाल्हाए असांजे सां हलो साईं हा साईं लाइट कोन्हे पाणी डबनि सां लॻे पियो चवनि था डबो हू अथनि बोतल वारो डबो अथनि
आऊं साईं जंडावड़ो आया। हाँ कम बंद आ साईं। कम बंद करा चलो तुम पानी ना बस छड़ी छड़ी ठेकेदार घुराई न। हेलो सर ठेकेदार केड़ो आ नालो जातो से नालो मेमण अचे तो नालो तो तुझे ठेकेदार है नालो जातो खादम के सर करया खादम सर करे खादम घोरा नंबर तू मेमण सा गले अदा तू उस्ताद कम बंद न कर बोलो तुझे लागो मसलो थींदो बंदान नण पानी ही हलता बनाई यासीन चेक करे ना मथे चढ़िया साहब चेक कयूं था अरे सूंघ गई मिट्टी सूंघ गई थोड़ा पास दी यासीन ही थोड़ो खाई दिस इन में दिस वारी ता अथस मिक्स चेक कर ही सिरू पुसल नो सा ता छे ता कर आई मथा नु पई उंड से जुल्म आए कोनी को सच्ची बता जुल्म आए कोनी को नहीं तो वडो केरा न जो मथा ये रहने अल अचे बो न अचे तो केड़ो इहो बचता वडो कोना साहब असानो ए सजू हाले कुछ बि न करे सामान वामान तव्हांजो पियो हुजे साहब सारो अचे पोइ मसले ॻाल्हि कयूं था ॾिसूं था भेणा ही सॼो ही सालनि खां पोइ स्कूल में सॼो हीअं ठाहींदो ही ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ किरी हीअ ॾिस सिरूं ॾिस न ही कचूं हिन सिरुनि खे पाणी जो हयो अथऊं पाणी ऐं मसालो छा वेंदो सुको मसालो ही मसालो आहे तव्हां कारीगर आहियो कीअं था कमु कयो अथई वीरो कीअं पियो कमु करी कीअं थो कमु करी अरे कुछ तो खुदा जो खौफ कयो कुछ पानी धाणो से हिन धिको ॾिस किरी पवंदी परे सां किरे थी परे थियो अच्छा धणी अचनि इहो आहे ठेकेदार इहो आहे अब अचे तो नहीं के दबी था ना ॾिस ठाराए स्कूल ची ही सजी कारो ही स्कूल कम तू पारे मारू दी स्कूल कम पियो करा यार कुछ तो खुदा जो खौफ कई सुकियूं सिरूं न को पानी न को सीमेंट छा है मसलो किथे प्याड़न हेॾा अचना तू भला हेॾा अचना हेॾा ॾिस तू ही स्कूल सरकारी कम पियो दे हाणे असांजा ॿार पढ़ंदा यार तू पाण सोच ही सिरूं खे पाणी लॻल आहे हेॾे ही ॾिस ही सिर लॻल आहे ही मसालो आहे ॾिस ही मसालो आहे ही मसालो आहे तू मस्ती जो कम ही कराईंदे अलाए घर जो ॾिस सुको ई सुको आहे हिन में सिरूं बीहंदियूं कीअं हिन में सिरूं बीहंदियूं कीअं हाँ तो लही दो जा पर नहीं तो न कर यार हाणे पाड़े जो स्कूल है हिकड़ी ॻाल्हि ॿुध पाड़े जो स्कूल आहे यको सुता पिया आहियो ही हालत ॾिस ही लिखियल बि कोन्हे पोइ बि मां छाजे लाइ पियो करायां त ही ढक थी वञे माण्हुनि जो जान छुटे अंदर हली क्लास में ॾिस धप केॾी थी अचे कॾहिं हिन लाइ एक्शन खयूं अथव पोइ त उस्तादनि जो कमु आहे असांजो कमु किथां आयो पटे वाला चौकीदार नी मैसेज आहे न असांजे नज़र पई आहे नी असांजे तुंहिंजो कमु आहे न वो पानी हणन पिया मसालो जेको आहे पानी तू हाणे पाण इंसाफ करी पाणी त सुकियूं सिरूं लॻी पई तू ॿुधाए सुकियूं सिर बीहंदियूं सही मिठा वो ड्रम भरियो पियो आहे पाणी हणंदा लॻाईंदा पिया यार मथां ई जेके सिरूं लॻाईंदो रहो तू ॾिस के पाणी लॻल आहे कुझु ओए सवेर लॻाया अथनि उन खां पोइ झलियो मान बाबा ई सुकियूं सिरूं सभु पई उन पाणी किथे वेंदनि तू पाण ॿुधा हिन बजट घणी आहे न स्कूल जी बजट जी ख़बर ही ना है बजट छा है हिन मोक वट यासीन कोने बाबा हिन तू हिन मोक वट बाबा बाबा हिन खाए यासीन चखे ॾिठी आहे सॼी ने रुगो वारी पहला छडी जान छड तूने मोक वट न हिन मोक वट हलूं पाण मोक दे असांखे न त बाबा ही आऊं पंहिंजी निगरानी में बि करायां न ख़र्च को बि कोन्हे ठीक आहे ही लिखत में बि कोन्हे मां पियो ज़ोरी मालिक खां करायां करायो त भलो करे करायो ऐं इधर अदब फस कयो डाव चखे चखे त केतिरी ने वारी आहे कम बंद करायो असां फिलहाल न चालू करा जाए अदायो करे जान छडायो न न कोन करण ॾींदा तूं असां ईअं थोरी असां साहब खे फोन कयो अचे असांजा बच्चा पढ़ंदा मुस्तक़बिल उन्हनि जो सवारबो हा जे वॾा बच्चा हिते पढ़नि पिया ऐं छा नालो त किरे वठो तव्हांजे मथां अच्छा बस ठीकु आहे अचे कमु कनि त ॾिसो केॾा कनि
छॾ बाबा हाणे छो अची कोन करणी था कम मज़ाक हाल करे लॻे छॾियो कमु जान छॾाईने जान के छॾाईनि कुझु कमु कनि त सही न टाइम कोन अथनि इहो हिते रहिजी वेंदो ही ज़ोरी मूं करायो माने हिते छोरा बो बजट आई हूंदी आहे हिन जी बजट ई कान्हे हिन पासे यार इहो राज़ो ॾिस न राज़े खे त ख़ुदा जो ख़ौफ़ करणु घुरिजे त यार ऐं सिरूं हणा कीअं पियो सचा कीअं पियो यार हिननि खे पाणी हणंदा था पाणी हणो न हाणे हींअर पुसरूं पुसाए रखो सुबुह जो कमु कजो तॾहिं वञी कम से भित खे पाणी कोन ॾिनी मसालो मथां रखी दॿ लाहे वठान यार सरकारी यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा ज़ोरी पियो कमु करायां तूं कीअं पियो कराई तूं इंजीनियरिंग जा छा चवां हेॾां ॾिस ओ त किचरो इंसानियत आहे ओ त किचरो पियल आहे इन्हनि जे करे केरु ॻाल्हाए कोन थो न पोइ हाणे ही जेको कमु मां ओ त माण्हू किचरो छिलींदा न ही त किरी पवंदो न त पैसा था लॻनि किरी पियो न मुंहिंजो ज़िम्मो आहे बसि लिखत वटि यासीं बयान वठीसि अदा बयान वटि लिखी जा न बयान मोबाइल ते बयान ॾे असांखे इहो हिननि जे लिखत में कोन्हे मां इन ढूंढ जे करे ज़ोरी पियो सिरूं लॻायां आहे बस कमु त सही करण सभु ख़राबु आहे इंशाल्लाह तोखे शिकायत न थींदी वरी प्लस्तर इहो किरी पवंदो प्लस्तर थी वेंदो अहिड़ो थी वेंदो हेठां सीसी करे VIP करे छॾींदा गेट बि अचे थो गेट बि लॻी वेंदो हिते जान ई छुटी पवंदी पर ॾिस हाणे पाण सोचंदा हुआ बाबा इहो पाणी हणनि था इहो सॼो कमु थी वेंदो ठीकु आहे तुंहिंजे करे असीं मुड़ूं था अड़े हिन खे त न हाणे को हिन में था तसी बस ठीकु आहे बस